पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त गैर जमहूरी क़ुवतूं हक़नि ते धाड़ा हणनि पियूं। इज़हार जी आज़ादी ताईं पार्लियामेंट रबड़ स्टैम्प बणियल रहंदी। पीपल्स पार्टी गैर जमहूरी क़ुवतूं आॾ बीठल आहे। गिरफ़्तारियूं असां लाइ नई ॻाल्हि नाहिनि। मुल्की तारीख़ में कॾहिं बि अहिड़ो नालाइक़ ऐं नाअहल वज़ीर आज़म नाहे मिलियो। हुन सिलेक्टेड हुकूमत जा ॾींहं पूरा थी विया आहिनि। असां अवाम ख़ातिर तहरीक हलाइण लाइ निकिता आहियूं। अवाम ऐं वकील बिरादरी साथ ॾे हुकूमत जो ख़ात्मो आणींदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिटी कोर्ट कराची में कराची बार लायर्स क्लब जो इफ़्तिताह करे छॾियो। इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त गैर जमहूरी क़ुवतूं हक़नि ते धाड़ा हणी रहियूं आहिनि। इज़हार जी आज़ादी ते पाबंदी लॻाई वई आहे। पार्लियामेंट खे रबड़ स्टैम्प बणायो वियो। जेसिताईं इज़हार जी आज़ादी न हूंदी तेसिताईं पार्लियामेंट रबड़ स्टैम्प बणियल ई रहंदी ऐं मुल्क जा मसइला हल न थींदा। पीपल्स पार्टी अॼु बि गैर जमहूरी क़ुवतनि जे आॾो बीठल आहे। हुन वधीक चयो त वफ़ाक़ी सरकार सिंध सां वॾियूं नाइंसाफ़ियूं पई करे। सूबे खे NFC मां जाइज़ हिसो नथो मिले। मुल्क में तारीख़ी महांगाई कई वई। पाकिस्तान जी तारीख़ में अहिड़ो नालाइक़ ऐं नाअहल वज़ीर आज़म नाहे मिलियो। नाअहल वज़ीर आज़म खे घर भेड़ो करण वारो ॾींहुं परे नाहे। असां अवाम ख़ातिर तहरीक हलाइण लाइ निकिता आहियूं ऐं अवाम खे हिन ज़ालिम हुकूमत मां छुटकारो ॾियारींदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त मौजूदा निज़ाम जो ख़ात्मो ज़रूरी बणिजी वियो आहे। अवाम जा मसइला हल न थींदा त रोडनि ते निकिरंदासीं।